त मां अॼु होली जी बिनास्पत सां जेको आहे हिकिड़ो असां हिते आली फ़कीर ॾेरो ते हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम रखियो आहे। साईं असांजो सोशल वर्कर असांजो इंतिहाई मोतबर शख़्सियत साईं कलंदर बख्श ॾेरो साहिब जी सदारत जे हेठि ऐं उहो असांजी होलियुनि जी ख़ुशियुनि में जेको असां सां शरीक आहे। मां साईं खां कुझु कमेंट वठंदुसि त होली जी मुनासिबत सां साईं छा था चवनि। साईं सलाम वालेकुम। साईं होली जी निस्बत सां छा चवणु चाहींदा आहियो? साईं तव्हांजे अक़ीदती बिरादरी है जो होलीअ जो ई त्योहार है। सॼी दुनिया में मल्हाई वञे थी होली। पाकिस्तान हिंदुस्तान में सभई मुल्क जिते अक़ीदत वारा रहनि था उते होलीअ जो ॾिणु मल्हाइनि था। ये आज ख़ुशीअ जो ॾींहुं है। इन ख़ुशीअ जे ॾींहं ते तव्हांखे आउं वाधायूं चवां थो सभिनी बिरादर वारनि खे। ऐं वॾी महिरबानी जो सभु दोस्त हिते आया आहिनि ऐं पंहिंजी ख़ुशी मल्हाइण लाइ ऐं पंहिंजो नाच गानो राग रंग थींदो हिते महफ़िल रचंदी। ॾाढी भली ॻाल्हि आहे। हर कंहिंखे ख़ुशी करण जो हक़ु आहे। जेतिरो असांखे मुस्लमाननि खे हक़ु आहे एतिरो तव्हांखे बि हक़ु आहे। हीउ मुल्क बि तव्हांजो आहे। तव्हां असांजा भाउर आहियो। तव्हांजे इन ख़ुशीअ जे मौक़े ते आउं तव्हां सां शरीक थियो आहियां ऐं आउं तव्हां सां गॾु आहियां। हिकु राग रंग थींदो हिते महफ़िल मचंदी ऐं ॾाढो हिकिड़ो सुठो ॾींहुं आहे जेको होली मल्हाइण वारो। ऐं डॉक्टर मिठू आहे असांजो दोस्त आहे ऐं हिन सॼो किसो जेको आहे ऐं हिते ॻाल्हायो आहे। आज वॾी महिरबानी सभिनी दोस्तनि जी डॉक्टर मिठू जी महिरबानी। साईं तव्हांजी तमामु घणी महिरबानी ऐं तव्हां असांजी ख़ुशियुनि में शरीक थिया आहियो। पूरी सिंध तव्हांजी जेको आहे इन अमल सां इंतिहाई ख़ुशि थी आहे ऐं वॾी महिरबानी थींदी साईं कलंदर बख्श ॾेरे जी जिन होली जे निस्बत सां इन हिंदुर सां यकजहती तौरु ॾियारु मल्हायो। मिठू सिंधी मीडिया जा न्यूज़ टंडवा।